नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से 21 अक्टूबर ते मुस्लिम लीग जो नून जो कायद नवाज शरीफ पान मुरादो जलावतनी ख़त्म करे पाकिस्तान पहुंची रहा है। इन वक्त नवाज शरीफ सऊदी अरब में मौजूद है। सऊदी अरब में नवाज शरीफ जो मसरूफियतूं उन हवाले से मुख्तलिफ तजिए निगरन जो चवण है तो कालोको जो सुप्रीम कोर्ट जो फैसलो है जैमें नवाज शरीफ कुछ बया जो अपील जो हक़ ख़त्म किया है उन हवाले से सऊदी अरब में के डायलॉग भी थी सघन था, डील जो गालियों भी हली रहियूं आहिनि। उन हवाले से भी जो के प्रोग्राम में पाण गाल बोल कंदासूं। उनखां सवाइ इसराइल फ़लस्तीन जी जेका छिकताण है उनमें कहिड़ियूं इंटरनेशनल फोर्सिस जेके आहिनि उन्हनि जी इन्वॉल्वमेंट है, तारीख़ी पस मंज़र छा है, हमास जेको है हिन वक्त उहा जेको इसराइल ते हमलो किया है उनमें इसराइल जेका मोसाद एजेंसी है, इवन नाटो जी जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि जो जेको फेल्यूअर है उहो बि हिकिड़ो सवालिया निशान में जी सूरत में असांजे आॾो आहे। अॼोके प्रोग्राम में पाण इसराइल ऐं फ़लस्तीनी छिकताण ते बि ॻाल्हि कंदासूं, पर सभ खां पहिरें जेको मुल्की सियासत जो इशू है ख़ासि तौर ते नवाज शरीफ जे हवाले सां उन ते ॻाल्हाईंदासूं। अॼोके प्रोग्राम में ज्वाइन किया है सीनियर साहब या सीनियर तजिए निगार जावेद लांगा साहब। जावेद लांगा के प्रोग्राम में भलीकार चवंदा। जावेद, नवाज शरीफ जी वतन वापसी के हवाले से इन वक्त नवाज शरीफ सऊदी अरब में मौजूद है। कालोको जो सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट जो फैसलो है उनमें नवाज शरीफ जो जो सज़ा है उनमें अपील वारो हक़ ख़त्म किया वियो है। अवां कीअं ॾिसो था नवाज शरीफ के हवाले से कुछ तजिए निगारन जो चवण है तो नवाज शरीफ सां जेके आहिनि उहे बार्गेनिंग कई वेंदी, पॉलिटिकल बार्गेनिंग, कुछ गारंटीज़ की भी गाल कई पे वञे, डील जो भी गालियूं थी रहियूं आहिनि। नवाज शरीफ जी एंड टाइम ते छा वापसी जेका आहे उहा मुलतवी भी थी सघे थी। कीअं ॾिसो था नवाज शरीफ जी वतन वापसी वारे इशू खे? जी महिरबानी शकील, नवाज शरीफ जो वापसी वारो सवाल है मुझे ख्याल में नवाज शरीफ ऐं उनकी पार्टी मौजूदा हालतुनि में कंफर्ट जोन में है। नवाज शरीफ जो वापसी जो सफ़र है वो सेल थ्रू थी वेंदो। थोड़े जी तव्हां चयो तो सुप्रीम कोर्ट जो ताज़ो फैसलो है वो उनके अपील वारो हक़ जो उनके हैम्पर कयो थे। पर मुझे ख्याल में जो मरियम नवाज की जेका इक्वेटल हो इन केस में ऐं जेके शाहिदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नवाज शरीफ की नाअहली जा जेके जजन जा स्कैंडल हुआ ऐं जस्टिस सिद्दीकी जो हल्फ़िया बयान आहे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके आजोज़ इहे साम्हूं आयूं आहिनि। तो मुस्लिम लीग नवाज़ वटि हाणोकी जेका सुप्रीम कोर्ट आहे उनजे अॻियां रखण लाइ प्लेंटी ऑफ जो मैटर उहो मौजूदु आहे। नज़रसानी दरख़्वास्त जेका फाइल करे सघे थी बग़ैर अचण में जेके इनिशियल ॾुखियायूं उहे थी सघनि थियूं। बाक़ी अॻिते जेको आहे उहो जो केस जेको आहे बीह न सघंदो, छाकाणि जेकॾहिं मेरिट ते फ़ैसिलो थियो ऐं जहिड़े नमूने काज़ी फ़ाइज़ साहब जी अदालत जेका आहे शयुनि खे ॾिसे थी ऐं मेजॉरिटी जजिस जेके ॾिसनि था हूअ जेका मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे उन मां इंडिकेशन ईअं था मिलनि पिया त जेका मुश्किल माशी सूरत हाल आहे उन में एस्टेब्लिशमेंट भी मेजर जेके पॉलिटिशियंस आहिनि जंहिंमें ख़ासि करे नवाज शरीफ आहे उन्हनि खे को टफ टाइम वधीक नथी ॾियणु चाहे, छाकाणि जो सऊदी अरब में नवाज शरीफ जी वापसी जो सफ़र करणु बि हिकिड़ो सिंबॉलिक मैसेज आहे। असांजी मुल्की जेका एस्टेब्लिशमेंट आहे मईशत की बहाली लाइ जेके शयूं चाहे थी उनमें सऊदी अरब ऐं मिडल ईस्ट जा जेके मुल्क ऐं चाइना उन्हनि जो तमामु वॾो अहम रोल आहे। ऐं इहे समूरा जेके मुल्क आहिनि उहे नवाज शरीफ खे रिवाइवल जी सूरत में ॾिसनि था त जेकॾहिं नवाज लीग या नवाज शरीफ ईंदो त पाकिस्तान जी इकानमी जो रिवाइवल थींदो। ऐं इन ॻाल्हि खे न विसरणु घुरिजे सीपेक जेको आहे उहो तमामु घणो कास्टली प्रोजेक्ट आहे ऐं चाइना जो टीम आहे जेको माजी जेका हुकूमत आहे उनजे करे तमामु घणो मुतासिर थियो हो ऐं उनजो रिवाइवल तॾहिं थी सघंदो जॾहिं हिकिड़ी पावरफुल लीडरशिप हुजे ऐं उनजो सीपेक जे विज़ विज़ जेको आहे उहो ओपिनियन क्लियर हुजे। त हाणोके हालतुनि में मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं असां पीपल्स पार्टी जी नेशनल हुकम में का मेरिट न ॾिसूं त ॿी जेका पार्टी आहे उहा नवाज़ लीग ऐं उनजी लीडरशिप अचे थी। अहिड़ी सूरत हाल में नवाज शरीफ के मुल्क में तमामु घणो टफ टाइम ॾेई ऐं इहे मामला हल नथा करे सघनि। इन करे जेके हालतूं आहिनि उहे नवाज शरीफ जी फेवर में आहिनि ऐं उहो अची वेंदो ऐं मूंखे लॻे थो त जलसा वलसा करण खां पोइ हुनजी बेल जो बि इंतज़ाम थी वेंदो, छाकाणि कोर्ट बि जेका आहे पॉलिटिकल लीडरशिप जीअं पनिश थी आहे माज़ी में गुज़िरियल 3-4 सालनि में, इन करे उन लाइ के बि मसइला जेके आहिनि उहे पैदा न कंदी ऐं काज़ी फ़ाइदी सां ऐं उनजा जेके जजिस आहिनि उनजो माइंड बि इन ते आहे त पॉलिटिशियंस खे गैर ज़रूरी ड्रैग न कयो वञे। त मूंखे नथो लॻे त नवाज शरीफ लाइ को वॾो प्रॉब्लम मुस्लिम लीग लाइ थींदो ऐं इहो प्रोसेस जेको आहे
उनजे अचण सां इलेक्शन जो अनफोल्ड थी वेंदो ऐं हिकिड़ो मोमेंटम जुड़ी वेंदो जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजी जेका आहे स्टिपुलेटेड डेट उन ते अचे थो। जावेद, ही जेका तव्हां ॻाल्हि कई त जेके हर्डल्स आहिनि बज़ारि, उहे हर्डल्स अहिड़ा नज़र नथा अचनि जेके रुकावट विझनि ऐं नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी मुमकिन न थी सघे, यानी नवाज़ शरीफ़ वतन वापसि अची रहियो आहे। पोइ मजमूई तौर ते जेको इम्प्रेशन जुड़े थो त ईंदड़ इलेक्शन में नवाज़ लीग खे अॻिते आंदो वेंदो, छा तव्हां ॾिसो था त नेक्स्ट जेको प्राइम मिनिस्टर आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी नवाज़ शरीफ़ जी सूरत में हिकिड़ी लीडरशिप आहे, जेके इंटरनल या फॉरेन पॉलिसी जा मामला आहिनि उनखे रुगो नवाज़ शरीफ़ ई एड्रेस करे सघे थो, त ईंदड़ वज़ीर आज़म तव्हां सम्झो था त नवाज़ शरीफ़ ई हूंदो? ॾिसो, असांजे पॉलिटिकल सिस्टम जी जेका आहे बीहक आहे उनखे ॾिसंदे ईअं लॻे थो, छाकाणि जो गुज़िरियल 2018 जी इलेक्शन ॾिसूं ऐं उते जेकॾहिं पार्टी स्टैंडिंग पोज़ीशन ॾिसिजे त बाय डिफॉल्ट जेका आहे नवाज़ लीग ॿी मेजर पार्टी, थोरो जो इलेक्शन में रिगिंग थी ऐं PTI जे सॼे हुनखे प्रोजेक्ट खे आंदो वियो, सभु शयूं कयूं वियूं, त जेकॾहिं उन सिनेरियो खे असां ॾिसूं त का बि पॉलिटिकल मेजर चेंज न थी आहे ऐं उन में जेका उन वक़्त जी मेजर पार्टी PTI ऐं हाणे उनजो सिनेरियो ॾिसिजे जेकॾहिं नथी बि इहे सीन में हुआ, उनजी लीडरशिप बि न आहे ऐं उनजो क्रिज़मा ऐं मोमेंटम बि न आहे, त मुंहिंजे ख़्याल में नतीजतन जेका सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे उहा नवाज़ लीग थी थिए, छाकाणि जो उनजी सॼी जेका कुवत आहे उहा ड्राइव थी थिए पंजाब में। त पंजाब में उनजी पॉपुलरिटी खे, उन्हनि जे सॼी जेका मामला आहिनि सियासी, उनखे को वॾो मेजर चैलेंज कोन्हे को, न ई वरी पीपुल्स पार्टी को वॾो फोर्स जेका उते थ्रेट करे सघे थी। एंटी नवाज़ जेको वोट आहे उहो ट्रांसलेट थींदो उन तादाद में जेको 2018 में थियो। हाणे उहो ॻाल्हि इहा आहे त उहो वञे काॾे थो, PP ॾे वेंदो या जेका PTI जी बाक़ियात आहे या जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि ॾांहुं वेंदो। इन करे इन सूरत हाल में नवाज़ लीग जो जेको स्टैंडिंग आहे उहा वरी बि लीडिंग थी पई ऐं उनजा इतादी मुख़्तलिफ़ सूबनि में उन्हनि जो झुकाव जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खां आहे त सिंगल लार्जेस्ट पार्टी वारो उन्हनि जो जेको आहे मेरिट उहा क़ाइमु आहे। ऐं जेकॾहिं नवाज़ शरीफ़ अची थो वञे, उनजा केसिस बि इलेक्शन जे हिननि फाइलिंग पेपर फाइलिंग जे टाइम ते थी था वञनि, त शायदि वज़ीर आज़म जो कंटेंडर उहो हुजे। जेकॾहिं न बि हूंदो त सेकंड फेज़ में उनजा जेके केस क्लियर थी था वञनि त उभरी दौर में को बि नवाज़ लीग जो लीडर बशमूल शहबाज शरीफ़ उहे अची सघनि था ऐं उनखां पोइ नवाज़ शरीफ़ लाइ हिकिड़ो रस्तो जेको आहे उहो खुलियल असांखे नज़र अचे थो। इन करे पाकिस्तान में जेकॾहिं इलेक्शन थियणो आहे त उन में प्राइमरी फेशाई नवाज़ लीग ऐं नवाज़ शरीफ़ जा इम्कान आहिनि ऐं बाक़ी जेके पार्टियूं आहिनि उहे ज़ाहिर आहे जेके PDM जो पुराणो स्ट्रक्चर आहे उहे ई जेके हूंदियूं मोर आर लेस, ऐं उन्हनि जो अलायंस कीअं थो बीहे, कहिड़ी पार्टी हुकूमत या कहिड़ी अपोज़िशन में बीहे, का वॾी तव्हांखे सिग्निफिकेंट चेंज जेका आहे उहा हाणोकि हालतुनि में नज़र न ईंदी। जावेद, ही जेको 16 महीननि जो शहबाज शरीफ़ जो इक़्तिदार रहियो, उनमें ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी भी कोलिशन पार्टनर तौर इक़्तिदार जो उनमें हिस्सेदार रही। तव्हां छा था सम्झो त हिन सॼी जेका चेंज अचे थी पई नवाज़ शरीफ़ जे हवाले सां, उनमें पीपल्स पार्टी बे हिकिड़े पेज ते आहे, PTI खे तव्हां किथे था ॾिसो, ॿिया नंढा नंढा ग्रुप जेके आहिनि उन्हनि खे तव्हां किथे था ॾिसो, उहे वधीक इतिहादी जेके आहिनि उहे नवाज़ लीग जा थींदा, हंग पार्लियामेंट हूंदी, 2/3 मेजॉरिटी हूंदी, कहिड़े क़िस्म जो जेको पार्लियामेंट जे अंदरि जेका आहे उहा पोज़ीशन कहिड़ी वञी बीहंदी? ॾिसो, पार्लियामेंट में 2/3 या जेको आहे स्पीकिंग मेजॉरिटी त कंहिंखे बि न मिलंदी, उहे माज़ी में तजुर्बा थी चुका आहिनि। जेकॾहिं मिलणी हूंदी त मुंहिंजे ख़्याल में उहा मैनेज थी वेंदी। इन करे इहा त पाण जेको आहे सूरत हाल खे ॾिसी रूल आउट था कयूं पिया। बाक़ी इहो जेको ॿ मेजर पॉलिटिकल प्लेयर्स आहिनि जंहिंमें नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी आहे, मूंखे लॻे थो त इलेक्शन ताईं इहो पंहिंजो मैदान गरम कंदी ऐं जंहिंजो जेके स्ट्रांग होल्ड आहे उहो उनखे कैपिटलाइज़ करण जी कोशिशि कंदी। PP सिंध खे कैपिटलाइज़ कंदी ऐं नवाज़ लीग जेका आहे उहा पंजाब खे कंदी। आख़िरी जेको आउटकम हूंदो उनखां पोइ जेकॾहिं हुकूमत नवाज़ लीग जी सवलाई सां ठही थी वञे त मुंहिंजे ख़्याल में नवाज़ लीग ॿिया जेके नंढड़ा इतिहादी उनखे खणी हलंदी ऐं पीपल्स पार्टी फॉर्मली अपोज़िशन में हूंदी ऐं उहा अहिड़ी अपोज़िशन हूंदी जेका सिस्टम खे या नवाज़ लीग खे को टफ टाइम न ॾींदी, बल्कि जेको पुराणो COD जो हुननि जो वाइदो आहे उन ते थोरे जो अमल बाज़ाब्ता तौर जेको COD जो चार्टर आहे उन ते न थियो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में जेको अनरिटन हिन जो पाण में एग्रीमेंट आहे उन में ई सहमत आहिनि त हिक ॿिए खे परेशान न कबो ऐं उन महिल जेस्चर मां लॻे बि थो। अहिड़ो जेस्चर बि आयो आहे त जेकॾहिं ज़रूरत पई त वरी जेके ॿई पार्टियूं उहो मुल्क खे बहरान मां कढण लाइ गॾिजी सघनि थियूं। इन करे इलेक्शन जे दौरान असांखे इहा डिवाइड बि नज़र ईंदी
ऐं जीअं पीपल्स पार्टी हाणे लेवल प्लेइंग फील्ड जी दांह थी करे त असांखे न मिली आहे। ज़ाहिर आहे हर पार्टी पंहिंजो पंहिंजो जेको आहे स्ट्रेंथ आहे उहा इलेक्शन ते शो कंदी ऐं अलायंसिस इहे पोइ वञी ठहंदा। बाक़ी पीटीआई जो मूंखे नज़र नथो अचे उनजी जेका बाक़ियात आहे उहा किथे बीहंदी ऐं ॿियूं ॿिया जेके ग्रुप आहिनि उहे जेके जुड़िया आहिनि उहे कंहिंसां एलिजेंस कंदा ऐं जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट जो को वॾो रोल न आहे का रुकावट पैदा नथी करे नवाज़ लीग या पीपल्स पार्टी जे रस्ते में त मूंखे पुराणो ई सिनेरियो नज़र अचे थो पियो। उनमें जेका अपोज़िशन हूंदी उहा बि फ्रेंडली हूंदी ऐं सरकार बि जेका आहे उहा फ्रेंडली हूंदी। उनखे को वॾो मेजर टफ टाइम जेको आहे ईंदड़ 1-2 सालनि में नज़र नथो अचे इलेक्शन खां पोइ। हा पाकिस्तानी सियासत आहे उन मां एस्टेब्लिशमेंट जी जेके लीडरशिप तब्दील थी थिए 2-3 सालनि खां पोइ त पोइ कहिड़ो सिनेरियो थो जुड़े हिन ते नथो ॻाल्हाइजे सघिजे। पर जेका एस्टेब्लिशमेंट जी लीडरशिप खे बि हींअर जेको टफ टाइम आहे विद इन इंस्टीट्यूट या माज़ी में जेको रहियो आहे उन सॼी सूरत हाल खे ॾिसी करे लॻे थो त जेको ईंदड़ डिस्पेंसेशन आहे उनखे का मेजर अहिड़ी तकलीफ़ न हूंदी जहिड़ी माज़ी में असां ॾिठी नेब जा केसिस या उहो मैनेज करणु सॼा मामला मैन्युपुलेट करणु। लेकिन जेके ॿई पार्टियूं आहिनि इहे मामलनि खे अॻिते हली मैनेज करे वेंदियूं ऐं इलेक्शन ताईं असांखे इहा जेका नूरा कुश्ती चओ तव्हां या पॉलिटिकल डिफरेंस चओ बयाननि जी हद ताईं कंज़प्शन जी हद ताईं इहे नज़र ईंदा। जावेद अॼु 12 अक्टूबर आहे। 12 अक्टूबर 1999 ते नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु कई वई। नवाज़ शरीफ़ जो जेकॾहिं प्राइम मिनिस्ट्री वारो असां पॉलिटिकल ट्रैक रिकॉर्ड ॾिसूं था त नवाज़ शरीफ़ एंटी एस्टेब्लिशमेंट रहियो आहे। छा तव्हां सम्झो था त ईंदड़ वक़्त में हू एस्टेब्लिशमेंट सां ठही हलंदो या जेके फॉरेन ऐं सिक्योरिटी जा मामला आहिनि जीअं अॻु में बि उन जा मामला जेके आहिनि उहो परवेज़ मुशर्रफ जो दौरु हुजे या ॿिया दौर हुजनि उन में उन्हनि सां मामला जेके आहिनि उहे ठही न हलिया आहिनि। ईंदड़ वक़्त में जेकॾहिं नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थिए थो सेम पोज़ीशन उहा तव्हां ॾिसो था या हिन भेरे एस्टेब्लिशमेंट जो जेको आहे उहो लाइन जेका आहे उहा चेंज आहे? ॾिसो माज़ी में जेके नवाज़ शरीफ़ जा दौर रहिया आहिनि उनमें नवाज़ शरीफ़ जी बि शख़्सियत जा हिकिड़ा जेको आहे मुख़्तलिफ़ स्विंग रहिया आहिनि। उनजी पंहिंजी एरोगेंस बि रही आहे ऐं आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट खां वठी एस्टेब्लिशमेंट सां टकराव बि रहियो आहे, फॉरेन पॉलिसी ते बि रहियो आहे। पर साॻे वक़्तु नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट खे कंहिं न कंहिं तरीक़े सां बेल आउट बि कयो आहे। असां हिकिड़े ॿिए पर्सपेक्टिव में ॾिसूं त नवाज़ लीग जेका आहे उहा नेशनल पार्टी हुजण खां सवाइ पंजाब जी मेजर पॉलिटिकल पार्टी आहे ऐं पाकिस्तान जी फेडरेशन में जेको पंजाब जो रोल आहे उते किथे न किथे जेको आहे उहा कन्वर्जेंस ऑफ इंट्रस्ट जेका आहे नवाज़ लीग जी ऐं मुल्क जी जेका एस्टेब्लिशमेंट जी उहा बीहंदी रही आहे। माज़ी में नवाज़ शरीफ़ ते इहो बि इल्ज़ाम रहियो आहे त पोइ कारो कोट पाए मेमो गेट में एस्टेब्लिशमेंट सां गॾु बीही रहियो, हालांकि उनजी का बि जेका ज़रूरत न हुई। पर जीअं त एस्टेब्लिशमेंट कंपेल कयो उन्हनि खे ऐं उहो हाणे चवनि था त असांखे न करणु घुरिबो, इस्तेमालु थींदा रहिया। त इहे तव्हां ॿई फ्लेवर हिन में ॾिसंदव। हाणोकी एस्टेब्लिशमेंट घणनि हवालनि सां कमज़ोर आहे, सभ खां वॾो माशी फ्रंट आहे। जॾहिं नवाज़ शरीफ़ या पीपल्स पार्टी जा अॻियां दौर हा त उन वक़्तु अफ़गानिस्तान में कोएलिशन जेको फोर्सिस जी जंग हुई, डॉलर्स आया पे कंहिं न कंहिं तरह सां कोएलिशन सपोर्ट जेको प्रोग्राम हो उन में मिलिट्री खे बि एड मिले पई, पैसा मिले पिया, जंहिंमें हिकिड़ो सर्वाइवल जो हिकिड़ो जेको आहे विंडो अपॉर्चुनिटी हुई। हींअर इहे सभई एडवेंचर ख़तमु थी विया आहिनि। अफ़गानिस्तान में हिकिड़ी नई रिजीम आहे जेका घणे भाङे होस्टाइल आहे, पाकिस्तान जे बॉर्डर खे बि नथी मञे, फेंसिंग खे बि नथी मञे ऐं उन सां हिकिड़ी सर्द जंग वारी सूरत हाल आहे। साॻे नमूने सां हिंदुस्तान जो जेको आहे मामिलो उहो बि माज़ी खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में फॉरेन पॉलिसी में जेका एस्टेब्लिशमेंट जी रिजिडिटी हुई उहा असांखे हाणोकनि हालतुनि में थोरी घटि नज़र ईंदी। थी सघे थो त नवाज़ शरीफ़ जे अचण सां जेको ईस्टवर्ड पॉलिसी आहे उन वारो जेको आहे अपॉर्चुनिटी जी विंडो असांखे खुलंदे नज़र अचे ऐं हिंदुस्तान सां लिमिटेड ट्रेड या लिमिटेड ॻाल्हियुनि जी जेका शुरूआत नवाज़ शरीफ़ करे जे, छाकाणि जो माज़ी में बि हुन जेके रिलेशनशिप वधाया हिंदुस्तान सां उन्हनि ट्रेड जेको उहो मेजर इशू हो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त बाजवा डॉक्टराइन तहत बि विच में एस्टेब्लिशमेंट जी ख़्वाहिश हुई त हिकिड़ो ट्रेड जेको शुरू कयो वञे जंहिंमें करतारपुर बॉर्डर वग़ैरह जेके आहिनि उहे इमरान खान ऐं हुनजी पार्टी खां इन जे खोलिया विया हुआ। हुनजो बेसिक मक़सदु ट्रेड ई हो। इन करे किथे न किथे इहो सेंटीमेंट स्पार्क मौजूदु आहे ऐं हाणे वारी एस्टेब्लिशमेंट जी घणी माशी जेका पासे ते जेका क्लैरिटी आहे या इकनॉमिक वियन आहे हींअर जेको नई लीडरशिप जो उन्ही में इहा चांसिस इम्कान मौजूदु आहिनि त फॉरेन पॉलिसी खे नवाज़ लीग या पॉलिटिकल जेको डिस्पेंसेशन आहे उहो इन्फ्लुएंस करे सघे। ऐं मुंहिंजो हिकु ज़ाती आहे ख़्यालु इन में त 2 सालनि ताईं मुंहिंजे ख़्याल में जेका आहे कामनेस हूंदी ऐं उन में का एडवांसमेंट थी सघे थी जेकॾहिं उन में
का रस्तो निकिरी वियो त बहितरी जा इम्कान तमामु घणा आहिनि, छाकाणि जो 2 सालनि में को वॾो झगड़ो नज़र नथो अचे पॉलिसी जो जेसिताईं इहा लीडरशिप मौजूदु आहे। त मुंहिंजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ हिकिड़ो स्पेस आहे फॉरेन पॉलिसी ते। अफ़गानिस्तान जे इशू ते सदाईं असांजी इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो व्यू पॉइंट रहियो आहे, जंहिंमें रेफ्यूजीज़ जो इशू हाणे जेका निगरान गवर्नमेंट जे थ्रू पाण ई इस्टेब्लिशमेंट रेज़ कयो आहे। इन करे हिकिड़ी ईज़ इहा बि पैदा थी वई आहे त उन्हनि जी सोच जेका आहे उहा पंहिंजो सिंक्रोनाइज़ थी करे सिविलियंस जी जेका हमेशह सोच रही आहे, हिकिड़ो कंफर्ट ज़ोन ईंदड़ हुकूमत लाइ मुंहिंजे ख़्याल में फॉरेन पॉलिसी ऐं ॿियनि इशूज़ में नज़र अचे थो। जावेद, हिन वक़्तु वर्ल्ड जो टॉप हॉट इशू जेको आहे उहो फ़लस्तीन ऐं इसराइल छिकताण आहे। हमास जे अटैक खां पोइ जी सूरत हाल हिन वक़्तु गज़ा जेको आहे उनजो पाणी, बिजली, खुराक ऐं ॿिया जेके आहिनि रिसोर्सिस उहे बंदि रखिया विया आहिनि। तमामु घणी वॾे अंग में डिस्प्लेसमेंट बि थी आहे। अव्हां कीअं ॾिसो था फ़लस्तीन वारे इशू खे, ख़ासि तौरु जेको हीउ हमास अटैक कयो उन खां पोइ जी सूरत हाल? शकील ॾिसो, मां त हिन ते लिखियो बि आहे, पंहिंजे जेको आहे मौक़ुफ़ हूंदो आहे उन ते डेलिब्रेशन बि आहे, हुन सां इख़्तिलाफ़ बि थी सघे थो। पर हमास जेको एक्ट कयो आहे उहो बुनियादी तौरु ईअं आहे, उहो उर्दू वारे मुहावरे वांगुरु आ बैल मुंहिंजे मार। हमास जेको आहे उहो पंहिंजी जेका ताक़त आहे या पंहिंजी जेका हुनजी हिस्ट्री आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कार्रवायूं त कंदी रही आहे, पर एॾे क़िस्म जो जेको मैसिव हमिलो आहे जंहिंसां बग़ैर जेको आहे फ़लस्तीनी जेको आहे इसराइली रियासत जेका लुॾी वई आहे, पंहिंजी इस्टेब्लिशमेंट ऐं जहिड़े नमूने सां तनक़ीद थी रही आहे त इदारा जेके आहिनि उहे डिसीव थी विया आहिनि हमास एॾो वॾो हमिलो करण में कीअं कामयाबु थी। पर इन में हिकिड़ो सुसाइडल जेको आहे उहो बि मौजूदु आहे। ऐं तव्हां थोरो पस मंज़र खे ॾिसंदो त इहे शयूं कीअं थियूं आहिनि। इन खां अॻु जी जेका जेकॾहिं 2-3 हफ़्ता तव्हां अॻु में वञो त इसराइली जेको आहे वज़ीर ख़ारजा हुनजा बिजली जा दौरा, सऊदी अरब सां UAE सां तालुकातनि जी, तुर्की सां हिकिड़ी एडवांसमेंट हुई जंहिंमें माना उहा लेवल अची वञण वारी हुई जिते इहे जेके मेजर प्लेयर्स आहिनि मिडल ईस्ट जे कॉन्फ्लिक्ट में या जेके इन्फ्लुएंस कंदा आहिनि या जेको OIC खे जेके ड्राइव कंदा आहिनि मुल्क, उहे वर्चुअली इसराइल खे ॼण तस्लीम करण वारे पासे ऐं उन्हनि सां वञनि था हिकिड़ी सर्जन। सिर्फ़ु हिकिड़ो ई मुल्क दुनिया में जेको अहिड़ो हो इस्लामी ब्लॉक में जेको इन मामले ते रिजिड ऐं कटर हो, उहो ईरान। हाणे जेका तव्हां जेकॾहिं ॾिसंदव प्रॉक्सीज़ या अलाइनमेंट आहे त हमास ऐं हिज़बुल्लाह ॿई हींअर ग्रुप जेके आहिनि उहे एक्सट्रीमिस्ट ग्रुप आहिनि, यानी पंहिंजे अमलनि में, पंहिंजी आइडियोलॉजी में उहे ईरान सपोर्टेड आहिनि। ऐं ईरान इन सॼे जेको मामले में तालुकात बहाल करण वारे में ख़ुशि न हो ऐं हुन जेको स्टैंड आहे उहो बिल्कुलु अहिड़ो ई आहे जहिड़ो हिज़बुल्लाह जो आहे या हमास जो आहे। इन करे जेका फ़लस्तीन जी पॉलिटिकल सॼी मूवमेंट हुई या यासिर अरफ़ात ऐं PLO जी क़यादत 3 जेके जंगूं अरब इसराइल उन खां पोइ जे नतीजे ते पहुती ऐं इसराइल जो जेको वज़ीर आज़म आहे इसाक रॉबिन ऐं यासिर अरफ़ात खे पीस मुआहिदे ते नोबेल इनाम बि मिलियो हो, उन जे नतीजे में जेका कमज़ोर फ़लस्तीनी रियासत ठही हुई उनखे वॾो धचको उन प्रोसेस पॉलिटिकल खे, जमहूरी प्रोसेस खे लॻो आहे। छाकाणि जो गज़ा जी जेका पटी आहे उते हमास जी जेका हुकूमत रही उन्हनि खटियो बि सही ऐं उते उन्हनि जूं पॉलिसियूं थियूं हलनि। त फ़लस्तीनी जेका रियासत एडमिनिस्ट्रेटिव अथॉरिटी हुई उहा बि हिकिड़ी मुडी जॾी अथॉरिटी थी वई। ऐं हाणे जॾहिं फुल स्विंग हिकिड़ी वार हले थी पई त डायलॉग जो, ॻाल्हियुनि जो उहो फेज़ ख़तमु थी वियो। ॿिए पासे इसराइल जो जेको वज़ीर आज़म आहे बेंजामिन नेतन्याहू, उहो बि कटर ज़ाउनिस्ट लाबी जो माण्हू आहे जेको पीस जे बदिरां जेको आहे जंग खे पसंदि कंदो आहे। इन करे ओॾां जे लाइ बि हिकिड़ी आइडियल सिचुएशन थी आहे त हाणे गज़ा जी पट्टी में हमास जे बहाने में क्रश करे जेके सेटलमेंट्स आहिनि या जेको ऑक्यूपेशन आहे, जेको कब्ज़ो आहे, उनखे स्ट्रेंथन कजे या उन्हनि खे हिकिड़ो जवाब बि वॾो मिली वियो आहे। ऐं ॿिए पासे जेका हमास जी असांखे स्टैंड जी ख़बर आहे उहा फ़लस्तीनी इसराइली जेका रियासत आहे उनजे हमले आंसलाट खे सस्टेन नथी करे सघे, पर उते कैजुअलिटीज़ वरी बि माण्हू बच। ऐं हमास जी जेका हिस्ट्री आहे तव्हां ॾिसंदव त हुन में जहिड़े खां पोइ उहो ह्यूमन शील्ड ठाहींदा आहिनि ऐं हाणे बि जेके बम्बार्डमेंट में कंपाउंड आहिनि उते तमामु घणियूं सिविलियन जेके आहिनि कैजुअलिटीज़ थी थियनि पियूं। ऐं हमास जो पंहिंजो एक्ट बि जेको आहे उनजो बि हमिलो जेको आहे उहो तव्हां ॾिसो न सिविलियन तमामु घणा इसराइल जे पासे ॾांहुं उहो मुतासिर थिया आहिनि फौजनि खां अलावा। त इहो जेको एक्ट आहे हिकिड़ो मैडनेस वारो आहे ऐं असांजे जेको मिडल ईस्ट में जेको पीस थियणु वञी रहियो हो, ज़ाहिर ॻाल्हियुनि जे ज़रिए, जंग जे ज़रिए फ़लस्तीनी हींअर ताईं कुझु बि न हासिलु करे सघिया आहिनि। ॻाल्हियुनि जे रस्ते फ़लस्तीन जी हिकिड़ी जॾी मुडी अथॉरिटी जेका आहे उहा रिवाइव थी, पर मौजूदा जेका जंग आहे मुंहिंजे ख़्याल में उनखे न सिर्फ़ु फ़लस्तीन जी हद ताईं पर जेका सो कॉल्ड इस्लामिक वर्ल्ड आहे उते बि जेके तज़ाद आहिनि या मज़हबी जेके नज़रियाती कटर
जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ी जला बख़्शे छॾी आहे ऐं जंहिंसां इहो जेको सेंटीमेंट आहे फ्लेयर अप थींदो ऐं जेका फिज़ा पैदा थी ॻाल्हियुनि ॿाल्हियुनि वारी इहा तमामु घणी सख़्तु मुतासिर थी। जावेद, जीअं तव्हां ॻाल्हि कई सऊदी अरब ऐं इसराइल विच में जेके फाइनल ॻाल्हियुनि जो राउंड थियण वारो हुयो, टाइमिंग असां ॾिसूं था त उन में उन जेके डायलॉग थी रहियो ज़ाहिर आहे त उनखे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। हाणे स्ट्रेटजी छा हूंदी सऊदी अरब जी, MBS जी स्ट्रेटजी छा हूंदी इन वार मां कीअं निकिरिजे? कतर जे रोल खे कीअं था ॾिसो? ईरान जो रोल त तव्हां क्लियर करे छॾियो त ईरान ज़ाहिर आहे हिज़बुल्ला हमास ॿिन्ही खे सपोर्ट करे थो। मिडिल ईस्ट जा ॿिया अरब मुल्क, मुस्लिम वर्ल्ड जा मुल्क, इवन पाकिस्तान जी जेका लाइन उहा कहिड़ी हूंदी? स्पेशली सऊदी अरब इन सॼे वार मां कीअं निकिरंदो? सऊदी अरब ऐं जेके ॿिया मुल्क इहे वेट एंड सी कंदा, जो को बि जंप न कंदो इन जंग में, छाकाणि हमास जहिड़े नमूने जो एक्ट कयो आहे न उन में जेको आहे उन में अफेंसिव जेका थी आहे उन्हनि जे तरफ़ां त मज़लूमियत वारो जेको फैक्टर आहे फ़लस्तीन जी सॼी तहरीक आज़ादी जो, उहो हिकिड़ो मज़हबी रंग में अची वियो। फ़लस्तीन जी सॼी जेका मूवमेंट आहे थियोलॉजी, असां तव्हां सभई उनखे जेको पंहिंजे पॉलिटिकल डिस्कोर्स में या ग्लोबल जेका सपोर्ट इवन इंडिया खे हुनखे मिलंदी रही, फ़लस्तीन जो प्रोग्रेसिव लिबरल ऐं लेफ्टिस्ट फेस हो सॼी PLO जो, ऐं उनखे जेका अनकंडीशनल सपोर्ट हुई उहा सॼी दुनिया में अक्रॉस द बोर्ड हुई। दुनिया में को बि मुल्क न हो अहिड़ो जेको उनखे सपोर्ट कंदो हुजे। ऐं हाणे जेका हमास वारी वेड़ आहे उन्हनि उनखे मज़हबी रंग चाढ़े फ़लस्तीन जेको आज़ादी जो केस आहे उनखे स्पाइल करे छॾियो आहे, छाकाणि ख़ुदि फ़लस्तीनी न चाहींदा त हमास लेड जेका सॼी मूवमेंट आहे उहा वेस्ट बैंक ताईं स्प्रेड थी वञे ऐं उते जेको आहे हिकिड़ो सॼो फेज़ हुजे जेको मुलायत वारो, छाकाणि फ़लस्तीन में जेका मेजॉरिटी आहे हींअर बि उहा लिबरल डेमोक्रेटिक ऐं प्रोग्रेसिव ख़्यालनि ते मबनी आहे। इन करे को बि न चाहींदो। मुंहिंजे ख़्याल में सऊदी अरब UAE इहे वेट कंदा ऐं इसराइल जेको आहे उहो ओसि ताईं बसि न कंदो मुंहिंजे ज़ाती तजुर्बे में जेसि ताईं हिनखे माज़ूर नथो कयो वञे, ख़ासि करे हमास जी जेका स्ट्रेंथ आहे उनखे टुटलेस जेसिताईं न कंदा तेसि ताईं इसराइल खे इहो वॾो एक्सक्यूज़ आहे। ऐं अमेरिकन्स जीअं त इन क़दम जी सपोर्ट बि करे छॾी आहे, इन करे ॾाढो कोलेट्रल डैमेजिस जा इम्कान बि आहिनि ऐं इसराइल जी जेका हाणे कार्रवाई आहे जारियत उन में शामिल आहे, उन में ॾाढी कैजुअलिटीज़ थींदियूं। पर हीअ जेके मुल्क आहिनि इहे वेट कंदा, छाकाणि अफेंसिव जेको थियो आहे उहो उन लाइ ॼण इसराइल खे हिकिड़ो एक्सक्यूज़ मिली वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो जॾहिं बाहि जेका आहे ख़तमु थी ऐं धुओं दुखण बि बसि थींदो, उन खां पोइ ई नए सिर जेका आहे उहा रीशेप थी सघंदियूं ॻाल्हियूं। फ़िलहालु ॻाल्हियुनि जो कंहिं बि क़िस्म जो इम्कान कोन्हे को, छाकाणि इसराइली जेका एस्टेब्लिशमेंट ऐं पॉलिटिकल गवर्नमेंट आहे उहा बि तमामु घणी होड़ ते चढ़ी बीठी आहे ऐं हिन सूरत हाल में शायदि सऊदी अरब ऐं ॿिया जेके बि मुल्क आहिनि उहे बि ॻाल्हियूं न कंदा। पर मूंखे हिकिड़ी वॾी जेका आहे ओवर स्टेज वार हिन में नथी लॻे ऐं अरब जेके आहिनि कंहिं बि तरीक़े सां हुन में कतर समेत केरु बि शामिलु न थींदो। जावेद, पाण हमास जो जेको अटैक आहे, अवां उन अटैक खे ख़ासि तौर ते जेका मूसाद हिकिड़ी तमामु वॾी दुनिया जी वॾी एजेंसी आहे, वेल इक्विप्ड आहे, टेक्नोलॉजी जे हवाले सां तमामु घणी एडवांस आहे, उनजो फेल्यूअर जे हवाले सां तमामु घणो बहस हली रहियो आहे। ज़ाहिर आहे नाटो जी जेके मुल्कनि जूं ॿियूं एजेंसियूं बि हुयूं, ख़ुदि अमेरिका जी CIA बि आहे, उहो हिन सॼे हमले खे किथे बि उन्हनि खे ख़बर न पइजी सघी। उहो तव्हां उनजो फेल्यूअर सम्झो था या हीउ जेको हमास जो अटैक आहे उते तव्हांखे किथे ईरान जे लाइ त इशारा मिलनि था पिया, रशियन लिंक बि किथे तव्हांखे नज़र अचे थो? मुंहिंजे ख़्याल में एजेंसियूं एॾियूं इग्नोरेंट नथी थी सघनि। हुते मूसाद आहे, CIA आहे ऐं ॿियूं बि आहिनि। हिते थियो आहे लेट इट हैपन वारो, मुंहिंजे ख़्याल में उन्हनि इहो थियणु ॾिनो आहे, छाकाणि जो इन खां सवाइ जेको आहे इसराइल वटि कंहिं क़िस्म जो जेको आहे सेटलमेंट या ऑक्यूपाइड टेरिटरी में को ऑप्शन न हो त हमास या हुनजी जेका ताक़त आहे उनखे ख़तमु करे सघे। छाकाणि जो हाणे इसराइल लाइ जेका फ़लस्तीनी अथॉरिटी आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे, हुकूमत आहे वेस्ट बैंक वारी, उहा कंहिं क़िस्म जो थ्रेट न आहे, बल्कि उहे त ॻाल्हियूं बि करणु चाहिनि था उन्हनि सां ऐं एंगेज बि हुआ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। त कॾहिं कॾहिं एजेंसीज़ जेके आहिनि डबल रोल प्ले कंदियूं आहिनि ऐं गवर्नमेंट्स बि इन में हूंदियूं आहिनि त इहो थी वञे ऐं उन खां पोइ जेको आहे हिनखे एक्सप्लॉइट कीअं कबो। ऐं हाणोकी सूरत हाल में मूंखे ईअं थो लॻे त इसराइल हुनखे मुकमल तौर ते इन सॼी हमास वारी कार्रवाई खे अखियूं बंदि करे सस्टेन कयो ऐं हाणे एक्सप्लॉइट था कनि पिया। जवाबी कार्रवाई जेका एॾी शदीद आहे जंहिंमें हमास जो वेस्ट बैंक में बीहण
मुंहिंजे ख़्याल में साॻी स्ट्रेंथ में साॻी गवर्नेंस में तमामु घणो मुश्किल थो लॻे पियो। ऐं एसि ताईं इसराइली एजेंसीज़ ऐं फोर्सिस मुंहिंजे ख़्याल में सदा न थींदा ऐं ॻाल्हियुनि जे वापसी जंगबंदी लाइ न ईंदा ऐं वञी UN वग़ैरह जी अपील थिए, जेसि ताईं हमास खे टुथलेस नथा कनि ऐं उनखे जेको क्रिपल नथा कनि, त एंड गेम में इहा जेका आहे लूज़िंग बैटल त वञी हमास ऐं फ़लस्तीन जे माण्हुनि लाइ थी, छाकाणि जो गज़ा में तमामु घणी डिस्टर्बेंस पैदा थींदी ऐं सेटलमेंट जेके आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी कंफर्ट ज़ोन पैदा करणी, छाकाणि जो कॉलोनाइज़ फोर्स जेको आहे हाणे हुते पीस सस्टेन करण लाइ उनजी फिज़िकल प्रेजेंस बि हूंदी, जंहिंखे हाणे घटि में घटि जेका आहे हमास ऐं इसराइली पंहिंजी फ़लस्तीनी अथॉरिटी उन्हनि खे कढी नथी सघे, छाकाणि हुनखे तमामु वॾो एक्सक्यूज़ मिलियो आहे। त तव्हां सम्झो त इहो एक्सक्यूज़ जेको मिलणु आहे उहा केॾी वॾी हुनजी सक्सेस आहे। त 700 माण्हू माराइण या कुझु फ़ौजी माराइण खां पोइ गज़ा जेको आहे उहो मुकमल तौरु हिकिड़ो ऑक्यूपाइड टेरिटरी में ऐं सेटलमेंट जे इलाइक़े में कन्वर्ट थी वेंदो। त ॾिसबा आहिनि आउटकम ऐं रिज़ल्ट, त एंड रिज़ल्ट मूंखे त इहो नज़र थो अचे त इसराइल जेको आहे दे आर विनर ऐं हिनखे हुननि लेट इट हैपन माना थियणु ॾिनो ऐं हाणे नतीजतनि जेका आहे हुनजी पोज़ीशन जेका आहे उहा ड्राइविंग आहे। जावेद, ईरान ऐं सऊदी अरब चीन टियाकड़ी कई, ॿई मुल्क जेके आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो आया ऐं उन्हनि में हिकिड़ो डायलॉग बि थियो। उनखां बाद में पाण ॾिसूं था ब्रिक्स जो इजलास थिए थो, G20 जो इजलास थिए थो, नए कॉरिडोर जे हवाले सां हिंदुस्तान जे लाइ जेको आहे इनिशिएट वरितो वञे थो पियो ऐं उनखां पोइ सऊदी अरब ऐं इसराइल जेके आहिनि उहे पाण में वेझा थियनि था। तव्हां सम्झो था त हिन वार में जंहिंमें ईरान जेको आहे हिज़बुल्लाह ऐं हमास जी खुलियल सपोर्ट करे रहियो आहे, त ईंदड़ वक़्त में सऊदी अरब ऐं ईरान जा जेके तालुकात आहिनि उहे साॻिया रहंदा, डायलॉग जेको आहे उहा कंटिन्यूअसली जारी रहंदो, या तव्हां सम्झो था त सुफ़ारती जेको वेझड़ाई थी उहा ख़तमु थी, उनजा दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि हाणे? न, दरवाज़ा मुंहिंजे ख़्याल बंदि न थिया आहिनि, ॿिन्ही वटि रियलाइज़ेशन आहे। ईरान जी जेका ख़ासियत आहे तव्हां जेको आहे सो ॾिसंदव त ईरान हिकिड़ी माज़ी में एम्पायर रही आहे ऐं उहे जेतिरा डिप्लोमेसी में ईरानियन क्लेवर आहिनि एतिरो शायदि ई केरु हुजे, इन करे उहे इंगेजमेंट जा माहिर आहिनि ऐं हमेशह इंगेज कंदा रहंदा आहिनि। ऐं सऊदी अरब सां फ़िलहालु त ॻाल्हियूं स्पाइल थी वियूं ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो फेज़ जेसि ताईं इहा वार हलंदी तेसि ताईं इहो फेज़ तव्हांखे इन मां ते का बि अॻुवाई नज़र न ईंदी। ऐं जॾहिं फ़लस्तीन वारो मामिलो जेको आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी जेको आहे रीनेगोशिएट थींदो, डिस्कस थींदो, त वरी ईरान ऐं सऊदी अरब जा जेके तालुकात आहिनि उन्हनि में बि तब्दीली ईंदी। फ़िलहालु स्टैंड स्टिल ते इहे तालुकात अची विया आहिनि, इन में का बि अॻुवाई न थींदी, छाकाणि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां सऊदी अरब जी या MBS जी या उतां जी जेका गेम आहे उहा ख़राबु थी आहे। UAE बि मुतासिर थियो आहे, इहे ॿई चाहिनि, इन करे ॻाल्हियूं बंदि थी वेंदियूं ऐं इन्हनि ॿिन्ही जा तालुकात जेके आहिनि इन्हनि में हिकिड़ी सर्दमहरी हूंदी, पर सफ़ा स्पाइल न थींदा, छाकाणि जो ॿिन्ही जे हक़ में इहो न आहे। हिन सां जेको सीज़ फायर थियो त हिकिड़ो जेस्चर ॿिन्ही पासे वियो हो ऐं तमामु जेके आहिनि सिवियन हुई जेका अरब ऐं ईरान दुनिया जी, उन में हिकिड़ी बहितरी जा इम्कान पैदा थिया। मुंहिंजे ख़्याल में हुन में कशीदगी न थींदी, पर इहे बि फ्रोज़न थी विया आहिनि, हिकिड़ा सर्फखाने में हलिया विया आहिनि, जेके ख़ुदि फ़लस्तीन जे मसइले खां पोइ ई वरी रीनेगोशिएट थींदा। जावेद, ही सॼो जेको फ़लस्तीन इसराइल जो इशू आहे, हिन खां पहिरियों यूक्रेन जो बि इशू आहे, 2024 में अमेरिका जूं चूंडूं आहिनि, जो बाइडन जे हवाले सां, डेमोक्रेट्स जे हवाले सां उनजो कीअं इलेक्शन में तव्हां फ्यूचर कीअं था ॾिसो? ॾिसो, हाणे जो बाइडन जो जेको ही टेन्योर आहे ख़ुदि क्राइसिस में रहियो आहे, त जेको रिसेशन आहे उहो सॼी दुनिया में आहे। यूक्राइन वार जेको आहे तमामु घणो हैम्पर कयो आहे, उहा ओवर स्टेज थी वई आहे, डिघी थी विया, हुनजा माशी कॉन्सिक्वेंसिस बि आहिनि। हाणे यूरोप में जेके हुकूमतूं जॾहिं मुआशी बहरान मां गुज़रंदियूं आहिनि त उनखे जेको आहे एंटी इनकम्बेंसी फैक्टर यानी उनजे ख़िलाफ़ु जेको आहे वोट पवण जो इम्कानु मौजूदु हूंदो आहे। ऐं हिन सॼे मामले में सवाइ नेटो जे थ्रू यूक्राइन जी मदद करणु ऐं इंगेज करणु हुनखे वार में, बाक़ी का वॾी जेका अचीवमेंट अमेरिका खे बि हासिलु न थी आहे। हिन करे हिकिड़ो इम्कान ऐं ख़तरो जेको आहे पंहिंजी जाइ ते मौजूदु त आहे त शायदि जो बाइडन जी जेका पोज़ीशन आहे या डेमोक्रेट्स जी उहा मुतासिर थी वञे हिन सॼी सिनोरियो में, छाकाणि वार्स जेके आहिनि उहे ट्रांसलेट कंदियूं आहिनि, नवां नतीजा बि निकिरंदियूं आहिनि। ॿियो जो बाइडन जी जेका लीडरशिप ऐं उमिरि आहे उहा बि एॾी जेका आहे उहा यानी रिज़िलियंस ऐं स्ट्रेंथ वारी साम्हूं न आई आहे। हुनजी जेको उमिरि ऐं हुनजा फिज़िकल जेके मामला आहिनि उहे सभु शयूं जेके आहिनि उहे बि मैटर थियूं कनि। मुंहिंजे ख़्याल में हिन जो असरु ज़रूरु थींदो
ऐं जॾहिं जंगूं लॻंदियूं आहिनि त तॾहिं जेको आहे एक्सट्रीमिस्ट जेके आहिनि उहे प्रिवेल कंदा आहिनि। इम्कान मौजूदु आहिनि त शायदि डेमोक्रेटिक ऐं जो बाइडन जेके आहिनि उहे मुतासिर थियनि। लास्ट क्वेश्चन जावेद, इसराइल जे अंदरि जेको डोमेस्टिक हिकिड़ो टर्माइल हले थो पियो नेतन्याहू जी गवर्नमेंट जे ख़िलाफ़, उन ते कहिड़ो पॉलिटिकली इम्पैक्ट पवंदो ऐं उन सां गॾोगॾु फ़लस्तीन अथॉरिटी जे हवाले सां महमूद अब्बास जेको वेस्ट बैंक ते आहे उन ते हिन सॼे मामले जो अवां कीअं केतिरो इम्पैक्ट पवंदो? पनाहगीरनि वारी सोच, पनाहगीर जेको हूंदो आहे हमेशह इनसिक्योर हूंदो आहे जी ऐं इसराइल जो ठहणु ऐं इसराइल जी जेका टोसी पसंदी आहे या जेका क़ानूनी सोच आहे उहा आहे इनसिक्योरिटी जी पैदावार। ऐं हाणोको जेको हमिलो आहे जेको वेझड़ाई वारी तारीख़ में तमामु ख़तरनाक हमिलो आहे जंहिंमें इसराइली सिविलियन जेके आहिनि उहे मारिजी विया हुजनि। उन खां पोइ तव्हां इनसिक्योरिटी जी लेवल जेका आहे उहा सोचे सघो था केतिरी हूंदी। ऐं उते जेके सेनर एलिमेंट आहिनि जेके डायलॉग जी ऐं ॻाल्हियुनि जी कंदा उनजी ॻाल्हि एतिरी ॿुधी न वेंदी, छाकाणि जो इनसिक्योरिटी जो सेंस सॼी इसराइली आबादी में पैदा थी वियो आहे त हमास जहिड़ा जेके ग्रुप आहिनि उहो केॾी महिल बि हुनखे एलिमिनेट करे सघनि था ऐं वॾो नुक़सानु पहुचाए सघनि था। इहो जंगुनि जो एडवेंचर जो मुहिम जो सॼो फ़ाइदो जेको आहे सख़्तगीर एलिमेंट्स खे थींदो ऐं ॿिन्ही पासे थींदो। ऐं जीअं त हमास बि जंग में आहे इन करे हमास जो जेको सॼो ग्लोबल सेंटीमेंट आहे एक्सट्रीमिस्ट इस्लामिस्ट जो या हुते फ़लस्तीन जी टेरिटरी में अंदरि जेके मज़हबी सोच वारा माण्हू आहिनि उहे बि ओॾां वेंदा। त जंग में जेका डिवीजन थींदी आहे हुन में इंसाफ़ पसंद जेके आहिनि उहे स्ट्रेंथ थींदा आहिनि ऐं तव्हांखे ॿिन्ही पासे इहा डिवीजन ऐं स्ट्रेंथनिंग जेका आहे नज़र ईंदी। जावेद, हिते पाकिस्तान जे अंदरि असां आमतौर ते फ़लस्तीन जो इशू हुजे, कश्मीर जो इशू हुजे त रिलीजियस जेके पॉकेट्स आहिनि उहे तमामु घणो एक्टिव थी वेंदा आहिनि, मुज़ाहिरा थींदा आहिनि, एहतजाज थींदा आहिनि। पर हिन भेरे पाण खे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में अहिड़े क़िस्म जी किथे बि का एक्टिविज़म नज़र नथी अचे। सबबु जी इहो रिएक्शन जो ॾिसो आहे न हमेशह कैलकुलेटेड हूंदो आहे ऐं घणे भाङे हुकूमत वक़्तु ऐं असांजी जेका एस्टेब्लिशमेंट आहे इन सेंटिमेंट जे पोयां हूंदी आहे, कश्मीर हुजे या फ़लस्तीन हुजे, इहो स्पेस जेके उहे ॾींदा आहिनि। हाणोकी जेका सूरत हाल आहे मुआशी ऐं मुल्क जेका वोलेटाइल ऐं वर्नेबल सूरत हाल आहे उन मां न निगरान हुकूमत ई अफोर्ड करे सघे थी त अहिड़े क़िस्म जो जेको आहे रद्दमल अचे जो पाकिस्तान जी स्थिति जेका आहे फ्लेयर अप थी वञे त पाकिस्तान जा जेके ॿिया मामला आहिनि उहे बि हुन सां गॾु थींदा। त मुंहिंजे ख़्याल में इहो कंट्रोल सॼो असांजे ताक़तवर इदारनि वटि हूंदो आहे। उहे कंहिं बि नमूने सां नथा चाहिनि त को बि एक्सक्यूज़ अचे ऐं पाकिस्तान जी स्ट्रीट गरम थी वञे जंहिंमें उहे क़ुवतूं जेके हींअर एंटी गवर्नमेंट आहिनि, एंटी एस्टेब्लिशमेंट आहिनि, उनजो फ़ाइदो वठनि ऐं स्ट्रीट ते मौजूदु थियनि ऐं हिकिड़ो वॾो पोज़ जेको आहे चैलेंज कनि। इन करे मुंहिंजे ख़्याल में इहो माहौल जेको आहे थधो रखियो वियो आहे। इन रिएक्शन खे नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जावेद लांघा साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।